अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तालका बेरिया खां। तालका बेरिया सिटी ॻोठ इब्राहिम सोलंकीअ में सोलंकी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो। तफ़सीलात लाइ मौजूदु आहे असां सां लाइन ते अलीज़मा कलोड़ो। जी अलीज़मा, छा तफ़सीलात आहिनि? जी अनवर, तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं त बेरिया सिटी ॻोठ इब्राहिम सोलंकीअ में सोलंकी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मामले तां झेड़े में लठियूं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिनि औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल दाख़िल कयो वियो। मुतासिर धुर पारां बासरनि ख़िलाफ़ क़ुर पाक खणी सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जी घुर। बेरिया सिटी जे ॻोठ इब्राहिम सोलंकी वासी सोलंकी बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े सबबि लठियूं कुहाड़ियूं लॻण करे गुलाम रसूल सोलंकी, मिसमात वहीदा सोलंकी, मिसमात साजिदा सोलंकी ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मियुनि खे बेरिया सिटी इस्पताल दाख़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी औरतुनि खे बेरिया सिटी इस्पताल में लेडी डॉक्टराणी न हुजण करे नौशाद फिरोज इस्पताल रेफर कयो वियो। उन सिलसिले में मुतासिरनि गुलाम कादिर सोलंकी, मिसमात शमा सोलंकी, मिसमात ज़रीना सोलंकी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे ॿुधायो त असां पंहिंजी ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त हलां करे साजिद सोलंकी शमन मोर ऐं अलह रखियो ऐं साबन सोलंकी हमिलो कयो। हिननि ॿुधायो त ज़मीन अबनि ॾाॾनि खां असांजी आहे। उन जा समूरा रेवेन्यू कागज़ बि मौजूदु आहिनि। अमले आवर धुर असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त असां क़ुर पाक खणी थाणे ते विया आहियूं, पर पुलिस जवाबदार गिरफ़्तार न पई करे। हिननि चयो त अमले आवर धुर बासर ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि SSP नौशाद फिरोज ऐं बस वारनि खे अपील कंदे चयो खुदारा उन्हनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में SSP नौशाद फिरोज आॾो सख़्त एहतिजाज कयो वेंदो। जी वॾी महिरबानी अलीज़मा कलोड़ो तफ़सीलात ॾियण जे लाइ। जी नाज़रीन, त ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।